अस्सलाम वालेकुम। हैंडमेड कार्ड सीरीज़ जे सिलसिले में मां काफ़ी सारा कार्ड्स तव्हांखे ठाहिण सेखारे चुकी आहियां। तव्हां सां इलाही कार्ड्स मां शेयर कया आहिनि। ठीक है, हैंडमेड कार्ड सीरीज़ के सिलसिले में बहुत सारे कार्ड्स मैंने बनाना सिखाए, बहुत सारे शेयर किए हैं आपके साथ। आज एक और कार्ड बनाते हैं। सबसे पहले तो ये प्लेन एक कार्ड है, सादा सिंपल। इसके ऊपर मैं एक प्लेन पेपर लगाना चाह रही हूँ। ये ब्लू का, इसके ऊपर मैं ग्लू लगाऊंगी और ये ब्लू पेपर में इसके ऊपर चिपका दूंगी। तो सबसे पहले मैं इसको कंप्लीट करती हूँ। हिन प्लेन कार्ड ते मां ही मथा ब्लू कलर जो पेपर चिमड़ाईंदमि, छो तो मूंखे ब्लू बेस खपे। ठीक है, सो इहो करे थी वठां ऐं पोइ वरी अॻियां था हलूं। कार्ड ते पेपर मूं लगाए छॾिया ब्लू कलर जो फ्रंट ते। हाणे मूं वटि 2 पंच आहिनि, हिकिड़ो हार्ट वारो ऐं हिकिड़ो नंढड़ो गुल वारो। ठीकु आहे, इन मां ही रेड सां कुछ हार्ट्स कटिया हैं। रेड कलर के ये मैंने छोटे छोटे हार्ट्स निकाले हैं पंच करके, और ये कुछ फूल हैं छोटे। ये ॾिसो, ये लाइट एंड डार्क पिंक कलर जा गुल, ये मां हिन पंच सां कढिया आहिनि। हाणे हिकिड़ो असां हिन ते सर्किल ठाहींदासीं नंढो। एक बहुत बारीक सा पेंसिल के साथ निशान लगा लेती हूँ मैं, जो कि शायद आपको नज़र आए। हाँ, नज़र अचे पियो। ठीक है, ही पेंसिल सां मां सर्किल ठाहियो आहे। इन सर्किल के असां गुलन सां ऐं हार्ट सां भरींदासीं। इसमें सारे हम फूल और हार्ट्स लगा के इसको भरेंगे। लेकिन उससे पहले ये जितने भी हार्ट्स हैं या जितने भी ये फूल हैं, इनके नीचे मैं उभारने के लिए थोड़ा थोड़ा सा ये पेपर लगाऊंगी। ये पेपर हमेशा मैं इस्तेमाल कंदी आहियां शयुनि खे उभारण लाइ। ठीक है, तो हिन जो नंढे खां नंढो टाइनी ज़रा ज़रा पीसिस मां हिननि जे हेठां हणां थी, त जीअं असां जॾहिं हिन खे फिल कयूं इन सर्किल में, त ही उभरियल नज़र अचनि। हाणे ही ॾिसो, हार्ट ते थोड़ो वॾड़ो पीस आहे, छो त हार्ट थोड़ो वॾो आहे, ऐं ही गुलनि ते बिल्कुलु नंढड़ो पीस आहे। गुल नंढड़ा आहिनि। ईअं सभिनी हार्ट्स ते, सभिनी गुलनि ते इहे असां ज़रियूं ज़रियूं पेपर जूं लॻाईंदासीं, त जीअं हणण खां पोइ हीअ असांखे उभरियल लॻनि। हाणे हिन सर्किल खे जेको लाइन मूं कढी, इनखे हिननि गुलनि ऐं हार्ट सां ईअं भरणो आहे। ये फूल और हार्ट्स लगा के इस तरह ये पूरा इसको भर देना है। ये हिनखे मां तकरीबन भरे छॾियो आहे। इसको भर दिया है मैंने हार्ट्स और फ्लावर्स के साथ। अब ये जो फूल हैं छोटे छोटे, इसके ऊपर हमें लगाने हैं पर्ल्स। अभी मैं निकालती हूँ पर्ल्स, और ये इसके ऊपर हम लगाएंगे। ये नंढा नंढा पर्ल्स हैं। ये हर गुल के विच में हिकिड़ो पर्ल हणणो आहे। जितने भी फूल थे लाइट और डार्क पिंक कलर के, उस सब के ऊपर मैंने पर्ल्स लगा दिए। अब ये फूलों का और हार्ट्स का एक बंच बन गया है। इसकी हम बनाएंगे, इसका जैसे इस तरह बनाएंगे कि ये गुलदस्ता है एक। इसकी डंडियाँ बनाऊंगी मैं इस सुतली से। ग्रीन कलर की ये सुतली है, आप कोई डोरी ले सकते हैं, तव्हां डोरी भी खणी सघो था। मूं वटि सुतली आहे, त हिन मां हिन जूं डांडियूं ठाहींदसि। हिन जूं डांडियूं ठही वई आहिनि। इस ग्रीन सुतली के साथ मैंने इसकी डंडियाँ बना ली हैं, हिन जूं डांडियूं ठाहियूं आहिनि। हाणे असां हिन जे मथां हिकिड़ो रिबिन जो बो ॿधंदासीं, जो लॻे त ही सभु डांडियूं हुन में रिबिन में ॿधल आहिनि। ही रेड कलर जी रिबिन मां बो ठाहियो आहे मूं। हिनखे असां कटियूं था ऐं हिनखे थोरो शेप ॾींदासीं। ये हिन जूं ये भी कुंड भी असां ईअं कटींदासीं। इस तरह से ये दोनों इसके कोने बना लेने। ठीक है, ही ठही वई। ऐं हाणे असां हिनखे ग्लू हणी हिन ते चिमड़ाईंदासीं, त जीअं लॻे त ही हिन में रिबिन में ॿधल आहिनि। ठीक आहे, ही कार्ड असांजो रेडी आहे। ऐं ही जेके हिन खां वधियल आहिनि सूतली जा ज़रा, ये कटींदासीं हींअर। इसको काट लेते हैं जो बढ़े हुए हिस्से नीचे। किनारा हिन जा वधियल कटे छॾिया आहिनि। हाणे असां हिकिड़ो मैसेज लिखंदासीं। छा था लिखणु चाहियूं, क्या विशेज़ लिख रहे हैं, क्या लिख रहे हैं, वो एक मैं छोटी सी इसकी तख्ती सी बना लेती हूँ। ॾिसो, हिन पेपर मां हिकिड़ो नंढड़ो पीस कटूं था। जो भी हमें विश लिखनी है, इस पर हम पहले पेंसिल से लिखेंगे और फिर उसको पेन से डार्क कर देंगे।
हाणे विशिज़ ही रेड कलर जे कार्ड ते हयूं आहिनि। इन जे असां चौधारी कटिंग करे वेंदासीं त जीअं हल्को बॉर्डर बची पए। इस तरह से काटेंगे चारों तरफ से कि रेड कलर का एक पतला सा बॉर्डर जो है इस वाइट पीस के चारों तरफ रह जाए। ठीकु आहे, हीअ ठही वियो। हिन ते पेंसिल सां जेके निशान नज़र अचनि था उन्हनि खे असां इरेज़र सां मिटाए छॾींदासीं ऐं हिन खे उभारण लाइ एम्बोस करण लाइ उनजे हेठां असां हीअ लहरनि वारो पनो हणंदासीं जेको मूं वटि आहे थी परफ्यूम जे पैकिंग मां निकितल आहे, या अहिड़ा ईंदा आहिनि थामनि जी पैकिंग में बि ईंदा आहिनि जेके असांजे प्लेट्स जे विच में हूंदा आहिनि। बर्तन की पैकिंग में आते हैं, क्रॉकरी के या परफ्यूम की पैकिंग में आते हैं, तो वो आप इसके नीचे लगा लें ताकि जब हम इसको लगाएं तो थोड़ा सा उभरा हुआ लगेगा। हिन खे असां हणूं था ग्लू हिन जे उभरियल साइड ते। ठीकु आहे, ऐं हाणे असां हिन खे चिमड़ाईंदासीं हिते। हीअ ॾिसो, हीअ ठही वियो। हाणे असां हिन खे थोरो डेकोरेट कंदासीं छो त थोरो हीअ डल पियो लॻे, जेको मैसेज जी असांजी प्लेट आहे। हीअ कार्ड कंप्लीट आहे। हिन जे मथां मूं पिंक जा लाइट एंड डार्क शेड में स्टार्स हया आहिनि। मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीअ जी वीडियो वणी हूंदी, हीअ कार्ड वणियो हूंदो। ऐं जेकॾहिं वणियो हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणो आहे त कमेंट कयो ऐं चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त अञा घणो कुझु मां तव्हां सां शेयर कंदमि। हमेशह चवंदी आहियां कमु प्यार सां कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी वीडियो सां ॿिए कम जी ॻाल्हि सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।